अंदर सही हाणे असां बि हलंदासीं असां पंहिंजी मयार लाथी सुभाणे सां तव्हांजा मयारी कोन आहियूं ॿुध बाबा। हा बाबा नूरल बाबा तव्हांखे शाबस हुजे तव्हां मुंहिंजी इज़त रखी तव्हांजी महिरबानी। ऐं हा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो जेकॾहिं मुंहिंजे मदद जी ज़रूरत पए त मां हाज़िर आहियां। वो त हर साईं तव्हां असांजा वॾा आहियो चङा आहियो ज़रूरत पई त तव्हांखे न चवंदासीं त कंहिंखे चवंदासीं। अच बाबा चओ भाऊ तगर न कजो। एक से आपका भाई ये पक्का और क्या बात करायो आ पियो तो इच्छा है आचर तूं आहीं। हाँ सूबेदार मां यहाँ अचे आचर ॾिस सची ॿुधा बख़्ती किथे आहे। हा सूबेदार साहब मूंखे सॼी ख़बर आहे त तूं कंहिंजी चुर्च ते आयो आहीं। सूबेदार साहब ॾिसो था आचर जी ॾाढी मुड़सी हिकिड़ी चोरी ॿियो सीना चोरी माण्हुनि में त कानून जो एतिराम ई कोन रहियो आहे। अॻु में त एतिराम बि कंदा हाणे उहो बि नथा कनि। ऐं चई थो ॿुधा सची अख़्तावर न अॼु जाए न सुभाणे। पाणे थाणे ते सभु सचूं कंदे चङो वठेलोसि हलियलोसि। आचर मुलाकात आई बख्तावर भाउ तूं छो आहीं सजण खे मोकिली आहे। बख्तावर पीर सॼण वीचारो काथे आहे घुमण फिरण जो न हलण जहिड़ो न चुरण जहिड़ो खट वचियूं पियो आहे ॻाल्हाइण ॿोलाइण जहिड़ो बि कोन्हे। बख्तावर तूं सूबेदार ॾे वई हुई। हा वई मांसि। छा चई? चई पे त पोइ बकरीअ जी चोरीअ जो केस कोन्हे को धाड़े ऐं अॻुभा जो केस आहे। चई पे त संजर ख़ान या बख्शल ख़ान चवंदो त मां छॾींदोसांसि जे त असली न छॾींदोसांसि। हाणे वञी ॾिसां बख्शल ख़ान वटि मन पोइ उन खे रूह में रहम पवे। बख्तावर जा पीर अचे हिन में कुझु कपिड़ा मानी अथई अचे ॾोकड़ बि अथई वरी जे न ॿिए कंहिं शइ जी ज़रूरत पवई त पोइ अधे खे चइजांइ मोकिले ॾींदी छा। बख्तावर मां पाण केॾी आहियां कहिड़ी शइ जी ज़रूरत पए मां त पाण तव्हां जूं ज़रूरतूं बि पूरियूं कोन करे सघियो। बसि हाणे अलाह मालिक अलाह खे यादि कर। हाँ कमदार ॾे ख़बर आचर सिधो थियो या अञा सेक ईंदुसि। पोइ त हाणे कहिड़ी था ॻाल्हि पुछो सूबेदार आख ॾेखारी अथसि ॼण कुते खे सिरोटो लॻंदो आहे सॼो ॻोठु कूकू ॿुधंदो आहे हिन जी बि रीहूं थी पवनि। कमदार बाबा तॾहिं त चयो अथनि त मोचड़ो 36 लखणो आहे न त आचर संवत में अचे हा छा। हा बराबरि साईं
भला साईं ॿुधो फतन त भाला कोन आयो आहे तव्हां वटि? अरे न बाबा फतन छा जे लाइ ईंदो फतन जी पाण जिंद अला छॾाई ने चिचड़ मां रईस मां इहो पोती थी पेरनि ते रखां अलाह जो नालो सही रईस असां ग़रीबनि ते एहसान कर असांजो तोखो सवाल आहे असां ॿियो को वार वसीलो कोन्हे रईस बाबा माई बाबा मां छा कयां बाबा तूं इहो छा थी करी मूं न को आचर खे ॿधायो आहे न को सूबेदार मुंहिंजे चवण ते छॾींदुसि रईस छो न छॾींदुसि कहिड़ो ॾोह आहे आचर जो कहिड़ो खून कयो आहे आचर खून न कयो अथसि त बाबा छोकिरी त अगवा कराई अथसि न धाड़े ऐं अगवा जो केस आहे मथसि हूं केतिरो चलियोमांसि बाबा छोकिरी मोटाए ॾियो उन्हनि खे पर न मुड़ियो उन ॾींहुं बि फ़ैसिले मां उथी हलियो वियो मुंहिंजी हिकिड़ी कान ॿुधई हाणे लॻुसि न भित सां मुंहुं रईस आचर जी जेका बि भुल आहे जेका बि खता कई अथई ख़ुदा जे वास्ते माफ़ करे रईस इहा पोती पेरनि ते थी विझां चङो बाबा चङो चङो तूं हाणे माठ कर तूं हल कर मां कुझु कयां थो तव्हांखे बि अॻु में मत कान थी अचेव जॾहिं निड़ीअ ते लत थी अचेव त पोइ को चङो मठो यादि थो अचेव अलाह वधाईंदे सदाईं ख़ुशि हूंदे छल बचन में जुड़ियो जीअरो हल 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 तोखे आचर मोटी मिलंदो हल बाबा हल रईस अलाह ख़ुशि कंदे छल बचन सूदो जुड़ियो जीअरो हूंदे असांजो हा चङो चङो तूं हल बाबा हल 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 वञ घर वञ वञ बख्तावर माँ बख्तावर आई थी वरी अलाए कहिड़ो कहर करे आई कुछ न चइजांइ बख्तावर के ये काॾे वञे वीचारी होॾां बाहि त हेॾां भित असांजे कर्मनि जी सज़ा पई लोड़े अच मई अच हलिया हलिया मई हलिया पेर भरे अच उहे बि त न्यारियूं थींदियूं आहिनि मां जी नज़र कर पर ॾींहं वण तो कई तो बि कोन थो अच बे बे हलिया धीअ तूं ॻाल्हि ॿुध तूं काॾे कोन वेंदी हाणे ॾिसां त केरु थो तोते आङुर खणे मां तिसी वठी छॾींदोसां जेसिताईं तिसीअ में साहु आहे तेसिताईं मां तुंहिंजो पर रखां बख्तावर तूं ॿुधाए छो नथी त तोखे नूरल जन घर मां कढियो या पाण हली आई आहीं पाण ई आई आहियां पाण ई हली आई आहियां तोखे असां ते बि जुबो कोन आयो अरे हिते चौधारियूं कहिड़ा सॼा वेठा जेके तोखे चकर कंदा अॻे दफ़े मूं माउ खे कुटराई हुन पीउ खे ॿधराई